अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वस्सलामुन अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फ़स्अलू अहलज़ ज़िक्रि इन कुन्तुम ला तअलमून। क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नमा अना क़ासिमु वल्लाहु युअति। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक वसल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक वसल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक वसल्लिम। मुझा मुअज़्ज़ज़ मुहतरम ऐं मुकर्रम मुजाहिद ऐं मुवाहिद भाइरो दोस्तों ऐं बुज़ुर्गो, अॼु जी असांजी तक़रीर जो मौज़ू आहे बग़ैर इल्म जे मसलो न ॿुधाइजे। इल्म आहे त माण्हू ॻाल्हि करे, इल्म न आहे त माण्हू ॻाल्हि बि न करे। बदकिस्मती सां माण्हू डॉक्टरी जी फील्ड में इंटरफेयर कोन कंदा, इंजीनियरिंग में इंटरफेयर कोन कंदा। इस्लाम हिकु अहिड़ो निंधण की फील्ड मिली आहे, जंहिंखे वणे थो फ़तवो ॾियो छॾे। सही थो चवां ग़लति थो चवां ख़बर ई कोन्हे। मूंखे ॻाल्हाइणु घुरिजे हिन जॻह ते, न ॻाल्हाइणु घुरिजे ख़बर ई कोन्हे। इल्मु आहे ई कोन, इल्म जे बग़ैर माण्हू मसइला ॿुधाइणु शुरू करे छॾिया, जंहिंजे करे फ़साद ऐं फितनो यकीनी ॻाल्हि आहे। अल्लाह तबारक व तआला अहिड़नि माण्हुनि खां असांखे परे रखे जेके बग़ैर इल्म जे फ़तवो ॾियनि था पिया। कॾहिं कॾहिं आलिम हूंदो, उहो बि बग़ैर इल्म जे फ़तवो ॾींदो, ॻाल्हि ॿुधाईंदो, पर उन आलिम जे अंदर में इहा ॻाल्हि हूंदी, मसइलो न ॿुधाईंदुसि त बेइज़ती थी वेंदी। लिहाज़ा मसइलो ॿुधाइणु घुरिजे। पोइ जहिड़ो तहिड़ो खणी ठोके हणी छॾींदो, पंहिंजी इज़त बचाइण जे लाइ चवंदो इज़त बचायां, ऐं मसइलो ग़लति ॿुधाईंदो, बेइज़ती जे ख़ौफ़ खां मसइलो ग़लति ॿुधाइण। कॾहिं कॾहिं माण्हू कम फ़हमी ऐं कम इल्मी जे करे ग़लति मसइलो ॿुधाईंदा आहिनि। इल्मु आहे कोन, जहालत आहे, फ़हम ऐं फ़िरासत आहे कोन, बसि मसइलो ॿुधाइणो आहे, ॻाल्हि विच में करणी आहे, टंग हणाइणी आहे, सो ॿुधाए छॾींदा। ऐं नंबर 3 ते कॾहिं कॾहिं माण्हू तकबुर में मसइलो ॿुधाईंदा आहिनि। 4 माण्हू जेकॾहिं दीन जी ॻाल्हि करे रहिया आहिनि त मां छो चुप रहां, ख़बर पए त मूंखे बि इल्मु आहे, ऐं पोइ विच में टंग हणाईंदा, ख़बर न हूंदी पर ज़ोरी मसइलो ॿुधाईंदा, ॻाल्हि ॿुधाईंदा। 3 असबाब आहिनि माण्हुनि जे ग़लति मसइलो ॿुधाइण जा। नंबर 1, बेइज़ती जे बचण खां माण्हू मसइलो ॿुधाईंदो। नंबर 2, कम फ़हमी ऐं जहालत जे करे माण्हू मसइलो ॿुधाईंदो। ऐं नंबर 3, तकबुर जे करे माण्हू मसइलो ॿुधाईंदो। GOR कॉलोनी में हिकिड़ी मस्जिद में मां तरावियूं पढ़ाईंदो हुउसि। उते हिकिड़ो माण्हू हो, न हाफ़िज़ हो न आलिम हो। मूंखां केरु अची मसइलो पुछे, उहो विच में ज़रूरु टंग हणाए। मसइलो मूंखां पुछे, जवाबु ॾे। हिकु ॾींहुं मुंहिंजे पेर हेठां ज़मीन न किरी, हिकिड़ो माण्हू अची पुछे पियो, साईं हीअ ज़ाल पंहिंजे मुड़ुसु पंहिंजी ज़ाल खे अहिड़े नमूने सां लफ़्ज़ चया आहिनि, आया तलाक त कोन थी वई? न झटिपट ॻाल्हाए, बसि कोन थी, ख़ैर आहे, बसि कोन थी, ख़ैर हाल वञ वञ। तलाक जो मसइलो हिकिड़ो माण्हू मूंखां पुछे पियो, उहो अॻिलो बसि ख़ैर आहे कोन्हे, ख़ैर कोन्हे, ईअं करे उनखे टारे छॾियो। इहा कम फ़हमी ऐं जहालत जे करे माण्हू मसइलो ॿुधाइनि था पिया। मर्र जुबैर बिन मुतअम रज़ी अल्लाहु अन्हु अला माइन। हज़रत जुबैर बिन मुतअम रज़ी अल्लाह ताला अन्हु साहबी हो,
उनजो कंहिं पाणी तां गुज़रान थियो। अरब जे अंदरि पाणी वॾी अहमियत रखंदो, अॼु बि पाणी वॾी अहमियत थो रखे, परे परे ताईं पाणी आहे ई कोन। अॼु इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं इस्माइल अलैहिस्सलाम ऐं हुनजी अमड़ खे काबतुल्लाह वटि छॾे वियो हो ऐं इस्माइल अलैहिस्सलाम जे पेरनि जे ज़रिए सां खूह पाणी जो चश्मो आब ज़मज़म जारी थियो, त हाणे उते इहे ॿ शख़्सियात हुजनि, हिकिड़ी अमड़ सॻुरी, हिकिड़ो पुटड़ो, बसि। उतां वेझड़ मां कबीले जुरहम जो गुज़रान थियो, ॾिठूं त पखियुनि जो हेठि मथे पिया अथनि। सम्झी विया कबीला जुरहम वारा, हिते पाणी आहे जिते पखी हेठि मथे थियनि था पिया। उहे हिते आया, बीबी साहिबा खे अर्ज़ु करणु लॻा त असां हिते रहूं, हिते पाणी आहे ई कोन। बीबी साहिबा फरमायो तव्हां हिते भले रहो, पर हिन पाणी ते तव्हांजो हुकूमत, तव्हांजो कब्ज़ो न हूंदो, हीउ पाणी असांजो हूंदो, ज़मज़म वारो पाणी। हुन चयो ठीकु आहे, पाणी तव्हांजो हूंदो, असांखे हिते रहिज ॾियो रुॻी। हली हली पंधु थकिजी पिया, पाणी किथे बि कोन थो नज़र अचे। पोइ त इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम जवान थियो त इन कबीला जुरहम जी हिकिड़ी छोकिरी सां निकाह थियो ऐं हितां खां हुनजी नसल हली, बिलाख़िर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पैदा थिया, इन ई साॻी नसल मां। त अरब जे अंदरि पाणी जी वॾी अहमियत हूंदी। मर जुबैर बिन मुतअमिन अला माइन, जुबैर बिन मुतअम रज़ी अल्लाह अन्हु हिकिड़े दफ़े पाणी तां गुज़रान थियो, खूह हो या नहर हुई। फसअलूहु अन फरीज़तिन, कंहिं माण्हू सवाल पुछियो, साईं विरासत जो मसइलो आहे, महिरबानी कयो मूंखे मसइलो ॿुधायो त सही। या आम शख़्स कोन्हे, इहो उहो शख़्स आहे जे हज़रत उस्मान गनी जो जनाज़ो पढ़ायो, माना मशहूरु शख़्सियत न, जहिड़ो तहिड़ो त जनाज़ो कोन पढ़ाईंदो उस्मान गनी जो। साहबी रसूल ऐं हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह अन्हु जो जनाज़ो पढ़ाइण वारो मुतअम बिन जुबैर रज़ी अल्लाह ताला अन्हु जो गुज़रान किथां पाणी था थियो, उते माण्हुनि सवाल पुछियो, साईं विरासत जो मसइलो आहे, हीअ तक़सीम त करे ॾियो। फ़क़ाल ला अअलमु ली, जुबैर बिन मुतअम रज़ी अल्लाह अन्हु फरमायो मूंखे जवाबु नथो अचे, ख़बर न आहे। वरी हुन दिलि जी फ़राख़ी ॾिसो, फरमाइण लॻो वलाकिन उरसिलू माइय हत्ता असअलकुम अन्हा, हत्ता असअल अन्हा, ईअं कयो भला को माण्हू मोकिलियो, मां हुनखे वठी थो वञा, मसइलो पुछी करे वरी हुनखे ॿुधाईंदो, उहो अची तव्हांखे ॿुधाए। फ़अरसलू माअहू, उन्हनि माण्हू मोकिलियो, अचे साईं इहे माण्हू असांजो होशियारु आहे, हिनखे वठी वञ, मसइलो पुछी करे असांखे ॿुधा। मदीना मुनव्वरा आया, फ़अता उमर रज़ी अल्लाहु अन्हु, हज़रत उमर रज़ी बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु ॾिसंदो आहे। फ़सअलहु, हज़रत उमर खां मसइलो पुछियो। फ़क़ाल, हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु मसइलो ॿुधायो, पर हज़रत उमर खे ॿुधाई बि सही त साईं मां पहिरियां मसइलो मूंखां पुछियो अथनि, मूंखे जवाबु कोन थो अचे। हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु फरमाया मन सरहु अन यकून फ़क़ीहन आलिमन, जेको माण्हू चाहे थो पियो त उहो फ़क़ीह थिए ऐं वॾो आलिम थिए, ऐं फलयफ़अल कमा फ़अल जुबैर बिन मुतअम, उनखे घुरिजे त ईअं करे जीअं जुबैर बिन मुतअम कयो आहे। मसइलो अचे त ॿुधाए, नथो अचे त न ॿुधाए, इहो माण्हू इन ॻाल्हि जी अलामत आहे त वॾो फ़क़ीह आहे, वॾो आलिम आहे। सुइल अम्मा ला यअलमु फ़क़ाल अल्लाहु अअलमु, हिन खां सवाल पुछियो वियो उन मसइले जे बारे में जेको हीउ ॼाणे ई कोन पियो, हिन जवाबु ॾिनो अल्लाहु अअलमु, अल्लाह बहितर थो ॼाणे पियो। जुबैर बिन मुतअम रज़ी अल्लाह ताला अन्हु मसइलो न ॿुधायो, फरमायो मूंखे ख़बर न आहे। हिकु दफ़े नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां बीबी आयशा जी बीबी हफ्सा रज़ी अल्लाह अन्हुमा जी थोड़ी नाराज़गी थी पई कंहिं मसइले ते। घर में ज़ाल मुड़ुस रहे तो ना इत्तेफ़ाक़ी थींदी रहंदी आहे त बीबी आयशा ऐं बीबी हफ्सा, हिकिड़ी हज़रत अबू बकर जी न्याणी, ॿी हज़रत उमर बिन ख़त्ताब जी न्याणी, ॿिन्हिनि जी हिकु ना इत्तेफ़ाक़ी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां थी पई, नाराज़गी का थी पई। अल्लाह तबारक व तआला फरमाइन ततूबा इलल्लाहि फ़क़द सग़त क़ुलूबुकुमा,
जेकॾहिं त अलाह जी तरफ़ ॿिन्ही अमड़ियुनि खे फरमायो अलाह तबारक व तआला, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी असांजी अमड़ियुनि सगोरनि बीबी आयशा बीबी हफ्सा खे अलाह साईं फरमायो जेकॾहिं तव्हां अलाह जी तरफ़ रुजू रखंदियूं त तव्हांजो दिलि मुड़ी चुको आहे अलाह जी तरफ़, माना अलाह खां माफ़ी घुरो, तौबा कयो, तव्हां नबी साईं सां छो थियूं ना इतफ़ाक़ी कयो। इहा ॻाल्हि क़ुर शरीफ़ में सूरत तहरीम में लिखियलु आहे। वाक़ियो गुज़रियो कई साल थी विया। हज़रत अब्दुल्लाह इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था मूंखे हिकिड़ो दिलि में मसइलो हुयो त मां इहो उमर बिन ख़त्ताब खां पुछां, पर मूंखे रोब उमर जो एॾो मुंहिंजे दिलि में वेठल हुयो जो मां हिमत कोन करे सघंदो हुओ मसइलो पुछां। इन ॻाल्हि खे हलंदे 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 2 साल गुज़री विया। अंदाज़ो लॻायो उमर बिन ख़त्ताब जो केॾो रोब हूंदो अब्दुल्ला बिन अब्बास जे दिलि में जो मसइलो न पुछी सघियो, 2 साल गुज़री विया। हिकु दफ़े त उमर रज़ियल्लाहु अन्हु हज ते वञे पियो वॾे लश्कर सां गॾु। हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु कंहिं ग़र्ज़ जे करे पोइते रहियो ऐं लश्कर अॻियां पियो वञे त हज़रत उमर जी ख़िदमत में अब्दुल्ला बिन अब्बास हुजे, इहो साॻी साहबी। हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु हाणे हिम्मत कई त अकेलो बि आहियां, मौक़ो बि आहे, उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु बि अकेलो आहे, हाणे मसइलो पुछी घुरां। 2 सालनि खां पोइ वर्ज़ कई साईं 2 साल गुज़री विया आहिनि, ॾाढी कोशिशि कयमि पर तव्हांजे रोब मूंखे रोके रखियो, मां न पियो पुछी सघां। अॼु मसइलो पुछां त मूंखे मसइलो ॿुधायो। अॼु उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला ने फरमायो ला तफ़अल, ईअं न कंदो कर। फ़इन कान इंदी इल्मुन अख़बरतुहु, मूंखां पुछंदो कर मसइलो, जेकॾहिं मूंखे इल्मु हूंदो मां तोखे ॿुधाईंदुसि। व इल्ला क़ुल्तु ला अअलमु, मसइलो मूंखे न ईंदो मां चवंदो मूंखे ख़बर ई कोन्हे। उमर बिन ख़त्ताब जहिड़ो माण्हू फरमायो त मूंखे मसइलो ईंदो मां तोखे मसइलो ॿुधाईंदुसि, मसइलो न ईंदो त चवंदो मूंखे अचे ई कोन थो मसइलो, ला अअलम। पोइ चई साईं मसइलो इहो आहे जो अल्लाह तबारक व तआला क़ुर शरीफ़ में इन ततूबा जे बारे में फरमाए थो त तव्हां जेकॾहिं 2 औरतूं तौबा कंदियूं, अलाह जी तरफ़ रुजू रखंदियूं, 2 औरतूं कहिड़ियूं साईं, इहो मसइलो पुछणो। फरमाए तोखे ख़बर कोन्हे 2 औरतूं कहिड़ियूं? साईं ख़बर न। फरमाए हिकिड़ी बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा, ॿी मुंहिंजी न्याणी हफ्सा रज़ियल्लाहु ताला अन्हा, ॿिन्ही जे बारे में इहा क़ुर शरीफ़ जी आयत लथी। फरमायो त जेकॾहिं मूंखे मसइलो ईंदो मां मसइलो ॿुधाईंदुसि, मसइलो न ईंदो त मां मसइलो चवंदुसि ला अअलम, मूंखे ख़बर कोन्हे। दीन जे मसइले में ख़ामख़ा में टंग न अड़ाइणु घुरिजे, अचे त ॿुधाइजे, न अचे त चुप रहे माण्हू। हदीस मुबारका में थो अचे मन सकत न जा, जेको चुप रहियो उहो निजात पाइजी वियो, उनखे निजात मिली वई। छा आहे जो ग़लति मसइलो ॿुधाइण सां वबाल त ईंदो अलाह तबारक व तआला, उन वबाल खां महफ़ूज़ थी वेंदो माण्हू, चुप रहंदो। अन उक़बत बिन मुस्लिम क़ाल सहिब्तु इब्न उमर, ये अजीब हदीस ॿुधो। उक़बा बिन मुस्लिम रहमतुल्लाह अलैह खां रिवायत है, फरमाए थो त मां अब्दुल्ला बिन उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु सां गॾु रहियुसि 34 महीना। सहिब्तु इब्न उमर रज़ियल्लाहु अन्हुमा 34 34 महीना हज़रत उमर बिन अब्दुल्ला बिन उमर रज़ियल्लाहु अन्हु सां गॾु रहियुसि। 34 शहर फ़कान कसीर मां युसअलु फ़यक़ूलु ला अदरी, माण्हू ॾाढा मसइला पुछंदा अब्दुल्ला बिन उमर खां, जवाब में छा चवंदा, ला अदरी, मूंखे ख़बर ई कोन्हे, ला अदरी, मूंखे ख़बर ई कोन्हे। ऐं उहो साहबी सॻोरो आहे जंहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां घणी रफ़ाक़त गुज़ारी, घणी रफ़ाक़त गुज़ारी। बदर में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत अब्दुल्ला बिन उमर खे न वठी विया, छो करे उमिरि नंढी हुई। अंदाज़ो लॻायो नंढपिण खां ई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु आहे, जेसि ताईं साईं जन जी हयात हुई। केतिरो इल्मु हासिलु कयो हूंदनि, पर उन जे बावजूदि मसइलो नथो अचे, फरमाईंदा ला अदरी, मूंखे ख़बर कोन्हे। सुम्मा यल्तफ़ित इलैहि, उक़बा बिन मुस्लिम फरमाए थो माण्हू मसइलो पुछी करे फ़ारिग़ थी हलिया वेंदा, फरमाईंदा न आहे, कोन थो अचे।
त पोइ वरी उक़बा बिन मुस्लिम फरमाए थो त मूंखे बि चवंदा हा हिते अब्दुल्ला बिन उमर रज़ियल्लाहु अन्हु मूंखे फरमाईंदा फ़यक़ूलु अतदरी मा युरीदु हाउलाए, तोखे ख़बर आहे त ही माण्हू छा था चाहिनि? माण्हू चाहिनि था युरीदून ऐं यजअलु ज़ुहूरना जसरन इला जहन्नम, माण्हू चाहिनि था त असांजी पुठी खे पुल ठाहे करे जहन्नम में दाख़िल थी वञे। मसइलो असांखे अचे नथो, ज़ोरी असां खां अची पुछनि था पिया ऐं हू चाहिनि था त असां ॿुधायूं असां जहन्नम जी पुल ठहूं, हो जहन्नम में वञी किरनि। इन्हनि जो मतिलबु माण्हुनि जो इहो आहे। केॾो एहतियात कंदा मसइले ॿुधाइण न ॿुधाइण जे अंदरि। इब्न अब्दुल बर मालिकी रहमतुल्लाह अलैह जामिउ बयानिल इल्म जे अंदरि इहे रिवायतूं ज़िक्र कयूं। अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु, हैरानगी जी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह आख़िर में हिजरत करे मिस्र हलियो वियो। उन खां अॻे या मक्के में रहंदो या मदीने में रहंदो। मिस्र मां हिकिड़ो माण्हू आयो, 2-3 महीननि जो सफ़र करे आयो ऐं 40 सवाल खणी आयो। कंहिं ॿुधायो बाबा हिते केरु आलिम तव्हांखे जवाबु कोन ॾींदो, वञो हिजाज़ में रहे थो पियो, मके या मदीने में रहे थो पियो, इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह उहो तव्हांखे हिन सवालनि जा जवाबु ॾींदो। उन खां वञी पुछोसि। 40 सवाल खणी करे हिकिड़ो माण्हू मिस्र मां पंध या जानवर ते हली 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 करे आयो इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह। साईं तव्हां खां सवालु करिणो आहे, असांजे इलाइक़े में को आलिम अहिड़ो कोन्हे जेको हिन जा जवाबु ॾिए, तव्हां जवाबु ॾियो असांखे। इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह फरमाए सवाल कर। हुन सवाल कयो, साईं हीउ हिकिड़ो सुवाल। इमाम साहिबु जवाबु ॾिनो। ॿियो सुवाल, इमाम साहिबु जवाबु ॾिनो। टियों सुवाल, फरमाए ला अदरी, मूंखे ख़बर न आहे। चौथों सुवाल, फरमाए ला अदरी, मूंखे ख़बर न आहे। पंजो सुवाल, ला अदरी, मूंखे ख़बर न आहे। 40 मंझां 2 सवालनि जा जवाबु ॾिनो। 38 जे बारे में फरमाए मूंखे ख़बर कोन्हे। त हुन अॻियां हमरा चयो साईं मां हेॾो सफ़र करे आयो आहियां, माण्हुनि खे तव्हां में उमेदु हुई तव्हां जवाबु ॾेई सघो था, ॿियो केरु जवाबु नथो सही ॾेई सघे, महिरबानी करे जवाबु ॾियो। हज़रत इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह फरमायो त वञ पंहिंजे ॻोठ में वञी माण्हुनि खे चओ त मोहम्मद बिन इदरीस अशाफ़ी चए थो पियो त इन्हनि 38 सवालनि जा जवाब मूंखे कोन था अचनि। नथा अचनि त न अचनि, पंहिंजे तरफ़ां घणे तोखे ॿुधायां छा। एॾो वॾो फ़क़ीह, एॾो वॾो आलिम, जवाबु नथो अचे, फरमाए जवाबु नथो अचे। बसि अल्लाह तबारक व तआला हुनखे एॾो इल्मु ॾिनो, एॾो इल्मु ॾिनो हो जो हिकिड़ी राति हिकिड़ी हदीस मंझां 40 मसइला कढिया। हुन हिकिड़ी हदीस मंझां 40 मसइला कढिया। सॼी राति सोचींदो रहियो, मसइला कढंदो रहियो। इन मां अंदाज़ो लॻायो हुनखे अलाह साईं केॾो इल्मु ॾिनो। पोइ बि फरमाए थो इन्हनि 38 सवालनि जो जवाबु मूंखे नथो अचे वापसि। असांखे थोरी ॻाल्हि चैप्टर खोले वेही रहंदासीं, ख़बर बि न हूंदी, पिया इल्ज़ाम हणंदासीं हज़रत अली जो अहिड़ो शान हो, हज़रत अली जो अहिड़ो शान हो। उहो ॻाल्हि कंहिं किताब की कापी में लिखियल ई कोन हूंदी, पिया ठोकींदासीं। तव्हां ॾिठा हूंदा रोज़ु तव्हां सुबुह जो मैसेज ईंदो हूंदो। हाणे त टेक्स्ट मैसेज वारो दौर ई ख़तमु थी, हाणे व्हाट्सअप जो दौर अची वियो आहे ऐं हाणे पोस्टूं ईंदियूं हूंदियूं। हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु ने फरमाया, हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु खां कॉल किथे लिखियल आहे का ख़बर ई कोन्हे, रुॻी ठोकाए रुॻी पंहिंजी तरफ़ां हथ ठोक। हिकिड़ो मसइलो हमेशह कई सालनि ताईं मोॾे आयो उहो मसइलो टेक्स्ट मैसेज जे ज़रिए सां। अल्लाह तबारक व तआला ने फरमाया जो रात को सोया, आधी रात को उठा, फिर सो गया, उसने मुझसे बेवफाई की। जो रात को, आगे फरमाया जो रात को सोया, आधी रात को उठा, वुज़ू किया, फिर सो गया, उसने मुझसे बेवफाई की। आधी रात को उठा, वुज़ू किया, 2 रकात पढ़ी, फिर सो गया, उसने मुझसे बेवफाई की। आधी रात को उठा, वुज़ू किया, 2 रकात पढ़ी और मुझसे मांगा, अब मैंने ना दिया तो उसने मुझसे बेवफाई की। मैंने उससे बेवफाई की। और अल्लाह कभी भी बेवफाई नहीं करता। रेफरेंस है सूरत मुल्क। मां कसम खाइण जे लाइ तयारु आहियां, 10 खां वधीक दफ़ा मूं ॾे इहो मैसेज आयो। सूरत मुल्क में इहा लिखियल ई कोन्हे ॻाल्हि। किथे आहे सूरत मुल्क? रुॻी ठोक न तस्दीक, न ख़बर, न चार, न बस ॿुध हाणा बसि।
ख़बर न हुजे त माण्हू ॻाल्हि खे अॻिते न फैलाए। इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह फरमायो, वञ पंहिंजे ॻोठ वारनि खे चओ मूंखे जवाब नथा अचनि, सिधो जवाबु ॾेई छॾ। इन करे दीन जो इल्मु हुजे त माण्हू ॿुधाए, इल्मु न हुजे त माण्हू चुप रहे। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तबूक जे मौक़े ते मदीना मुनव्वरा में पंहिंजो नाइब मुक़ररु करे विया, ख़लीफ़ो मुक़ररु करे विया। सैयदना अली उल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु मदीना मुनव्वरा में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंग तबूक जे लाइ सफ़र ते हलिया विया। पोयां माण्हुनि हज़रत अली उल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला खे मुनाफ़िक़िन अची चयो त अली तूं त कमज़ोर आहीं, औरतुनि ऐं ॿारनि खे संभालण जे लाइ नबी साईं तोखे छॾे वियो। अली तूं त बुज़दिल आहीं, ॿारनि जी औरतुनि जी संभाल जे लाइ नबी साईं तोखे छॾे विया। पाण जंग ऐं जिहाद ते हलिया विया आहिनि, मालूम थियो त तूं कमज़ोर आहीं। त अली साईं खे जॾहिं इहे ॻाल्हियूं ॿुधियूं त अली साईं रोअण शुरू करे छॾियो। मदीनो छॾे जानवर पकितो सिधो तबूक। तबूक में अची पहुता, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां मुलाक़ात थी। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, अली मां तोखे मदीने में छॾे तूं हिते छो आहीं? फरमायासीं माण्हू पोइ हिते ताना था ॾियनि मूंखे त अली तूं कमज़ोर थी हुई, तूं बुज़दिल थी हुई, डिॼी थो, इन करे नबी साईं तोखे मदीने में मुक़ररु करे विया। इहा हदीस हिते कुझु अरसो गुज़रियो। साइद बिन मुसैब रहमतुल्लाह अलैह ताबई, मशहूर ताबई, वो फरमाए थो त हज़रत साद बिन अबी वक़ास रज़ी अल्लाह ताला अन्हु खां मूं मसइलो पुछण बि चाहियो, पर मूंखे हज़रत साहब खां ख़ौफ़ पियो थियो, रोब हुनजो मुंहिंजे दिलि में वेठल हो। हिकिड़ी हिम्मत करे मूं पुछियो मसइलो, हिम्मत करे अर्ज़ु कयमि, साईं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली खे तबूक में पोइ हिते छॾे आया, मसइलो ॿुधायो। तबूक में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण जिहाद ते विया, हज़रत अली खे मदीना मुनव्वरा पोइ हिते छॾे आया। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला खे माण्हुनि परेशान कयो। हज़रत अली साईं वापसि तबूक में आया, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुलाक़ात कयूं। साईं ॿुधायो त सही नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली खे छा फरमायो। मूं पहिरीं अव्हांखे हदीस ॿुधाई, हाणे हे मसइलो थियो। हज़रत सईद बिन मुसैब रहमतुल्लाह अलैह साद बिन अबी वक़ास खां मसइलो पुछे पियो। हीअ बि जलील क़दर साहब साद बिन अबी वक़ास रज़ी अल्लाह अन्हु। साईं महिरबानी करे ॿुधायो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली साईं खे छा फरमायो। हज़रत साद बिन अबी वक़ास रज़ी अल्लाह ताला फरमायो, इदा अलिमत अन इंदी इल्मन फसअलनी अन्हु, तोखे जेकॾहिं ख़बर हुजे न त मूं वटि इल्मु आहे हुन ॻाल्हि जो, कंहिं बि ॻाल्हि जो, त तूं मूंखां रोब न कंदो कर। पहिरियां चई न मूंखे रोब थींदो तव्हां खां, डिॼंदो न कर, तूं मूंखां मसइलो पुछंदो कर। पर तोखे ख़बर हुजे न त हिन ॻाल्हि जो मूंखे ख़बर न आहे, त पोइ तूं मूंखां मसइलो न पुछंदो कर। पोइ फरमाए नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इन ॻाल्हि जेका तो मूंखां पुछी आहे हिन जो मूंखे इल्मु आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु खे फरमाया, अली तूं हिन ॻाल्हि ते ख़ुशि न आहीं त तूं उन मंज़िल ते हुजी जंहिं मंज़िल ते हारून अलैहिस्सलाम हो, ऐं मां उन मंज़िल ते हुजां जंहिं मंज़िल ते मूसा अलैहिस्सलाम हो। जीअं मूसा अलैहिस्सलाम तूर ते वियो हो, पोयां हारून अलैहिस्सलाम खे ख़लीफ़ो करे वियो हो, मां तबूक में आहियां तो पोयां तोखे ख़लीफ़ो मुक़ररु करे आहियां। छा तूं हिन ते राज़ी न आहीं? इहो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली उल मुर्तज़ा खे फरमायो। पर पहिरियां फरमायूं त डिॼंदो न कर, जेकॾहिं तोखे ख़बर हुजे त मूंखे इल्मु आहे त मूंखां सवाल कंदो कर, तोखे ख़बर हुजे त मूंखे इल्मु न आहे त मूंखां सवाल न कर। दीन जे अंदरि फ़साद जो सबबु हिकिड़ो इहो ई आहे त माण्हू बग़ैर इल्म जे ॻाल्हि कनि था पिया। फसअलू अहल ज़िक्र इन कुंतुम ला तालमून, अल्लाह साईं फरमाए थो जेकॾहिं ख़बर न अथव त उलमा किराम खां पुछो, पंहिंजे तरफ़ां फ़तवो न ठोकियो। हिते हिकिड़ो नौजवान मूंखां पुछे पियो मसइलो, साईं मस्जिद मां जेकॾहिं कख बि ॿाहिरि कढी उछलिजे त हुनजो केॾो वॾो सवाबु आहे? मूं चयो सफ़ाई जी नियत सां कंदे वॾो सवाबु आहे। चए न साईं तव्हांखे मां ॿुधायां कहिड़ो वॾो सवाबु आहे? एॾो वॾो सवाबु आहे, एॾो वॾो सवाबु आहे। नबी साईं फरमायो जेको मस्जिद मां अलियाज़ु बिल्लाह ताला, नबी साईं कोन फरमायो, हू पियो चई एॾो वॾो सवाबु आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जेको मस्जिद मां कख खणी ॿाहिरि उछलींदो उन ॼण मां मोहम्मद जी अखि मां कख कढी ॿाहिरि उछलियो, नऊज़ु बिल्लाह, उन ई ठोके छॾियो। मूं चई ईअं कोन्हे, चई साईं आहे ईअं,
मोई घणी चुप कई लड़ तो करे ख़बर न हुजे अल्लाह जे रसूल जे मथां कूड़। नबी साईं जन फरमाया जो मुंहिंजी तरफ़ कूड़ जी निस्बत करे न फल्यतबव्व मक़अदहु मिनन नार, उनखे घुरिजे त पंहिंजो जहन्नम में ठिकाणो ठाहे छॾे। हदीस हुजे ई न ही चवे हदीस आहे, नबी साईं जन फरमायो हुजे ई न ही चवे नबी साईं जन फरमायो आहे, उनखे घुरिजे त जहन्नम में पंहिंजो ठिकाणो ठाहे छॾे। अन इब्न मसऊद रज़ी अल्लाह तआला अन्हु क़ाल अय्युहन्नास मन सुइल अन इल्मिन यअलमुहु फल्यकुल बिही। हज़रत अब्दुल्लाह इब्न मसूद रज़ी अल्लाह अन्हु हिकु दफ़े मिंबर ते आया ऐं तक़रीर फरमाए दुनिया जा इंसानो कन खोले ॻाल्हि ॿुधो, जेकॾहिं तव्हां मुंहिंजा कंहिंखां सवाल कयो वञे कंहिं इल्म जे बारे में ऐं हू ॼाणींदो हुजे फल्यकुल बिही, हुनखे घुरिजे थो मसइलो ॿुधाए ॼाणे त ॿुधाए। वमन लम यकुन इंदहु इल्मुन, पर जेकॾहिं हू नथो ॼाणे फल्यकुल अल्लाहु अअलमु, जेकॾहिं नथो ॼाणे त हुनखे घुरिजे त ईअं चए बाबा अल्लाह खे ख़बर आहे मूंखे ख़बर कोन्हे। इन अल्लाह तबारक व तआला क़ाल लिनबीही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छोजो करे हज़रत अब्दुल्लाह इब्न मसूद फरमाया छोजो करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह साईं फरमायो आहे कुल मा असअलुकुम अलैहि मिन अजरिन, ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू मसलो ॿुधा ऐं चओ त मां तव्हां खां सवाल कंहिं अजर जो नथो कयां। वमा अन मिनल मुतकल्लिफीन, ऐं मां तकल्लुफ़ नथो कयां, पंहिंजे तरफ़ां घड़ियां बि नथो। जॾहिं अल्लाह तबारक व तआला नबी साईं खे फरमाए थो मसलो आहे त ॿुधाए छॾ, ऐं उन्हनि खे इहो ॿुधाए त मां पंहिंजे तरफ़ां घड़ियां नथो, तकल्लुफ़ नथो कयां मां पंहिंजे तरफ़ां, त हिकिड़े बनी बशर खे कहिड़ी ताक़त थी सघे थी पई जो इल्मु न हुजे साईं मसलो ॿुधाए ऐं ॻाल्हि बयानु करे छॾे। मां हिकु दफ़े घर वियुसि पंहिंजे, त असांजे घर जे ॿाहिरां ॿ माण्हू कुर्सी कढी करे पाड़ेसिरी वेठा हुआ। मां जीअं पहुतुसि त हिकिड़ो ॻाल्हाए पियो जंहिंजा अल्फाज़ मुंहिंजे कननि ते पइजी विया। हिकिड़ो चए पियो त ईसाई अहिड़ा ईसाई अहिड़ा ईसाई अहिड़ा, त ॿिए जेको कचहरी करण वारो वेठो उन चयो ईसाई ऐं यहूदी माना ॻाल्हि साॻी आहे न, हुन चयो हा ॻाल्हि साॻी आहे, ईसाई ऐं यहूदी माना ॻाल्हि साॻी आहे। ॿ मुस्तक़िल मज़ाहिब, उन्हनि जा मुस्तक़िल पैगम्बर, ईसा अलैहिस्सलाम ईसाईनि जो, मूसा अलैहिस्सलाम यहूदियुनि जा, यहूदियुनि में कई पैगम्बर बि गुज़रिया। ॿ मुस्तक़िल पैगम्बर, उन्हनि खे अलॻि अलॻि किताबूं मिलियूं, यहूदियुनि खे तौरात मिली, ईसाइनि खे इंजील मिली। ईसाई माना यहूदी माना ॻाल्हि साॻी। मूंखे हैरानगी थी त ॿ माण्हू कुर्सी कढी कचहरी करे वेठा आहिनि दीन जे बारे में, ऐं ख़बर इहा कोन अथनि त ईसाई छा आहे यहूदी छा आहे। अन अब्दुल्लाह इब्न बशीर अन अली इब्न अबी तालिब रज़ी अल्लाह तआला अन्हु सुइल अन मसअलतिन, हे अजीब हदीस मुबारक तव्हांखे ॿुधायां थो, तव्हांजे दिमाग़ जा 12 तबक़ रोशन थी वेंदा। अब्दुल्लाह बिन बशीर रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त अली उल मुर्तज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु खां कंहिं सवाल कयो, फ़क़ाल ला इल्म ली बिहा, हैदर करार फरमायो मूंखे हिन जो इल्मु कोन्हे। नबी साईं फरमाया न मदीनतुल इल्म व अलीयुन बाबुहा, मां इल्म जो शहर आहियां, अली हुन जो दरवाज़ो आहे। अंदाज़ो लॻायो केॾो इल्मु हूंदुसि उन जे बारे में। तॾहिं बि हज़रत अली साईं फरमाइनि था ला इल्म ली बिहा, मूंखे ख़बर न आहे। साईं जेको तव्हां सवाल कयो मूंखे ख़बर न आहे। असां जहिड़ो जा फ़िलहाल चया त भेण बेइज़ती न थिए, मसलो हणी छॾ, पोइ ॾिठो वेंदो। हैदर करार रज़ी अल्लाह ताला, अली उल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला, असदुल्लाह अल गालिब रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो ला इल्म ली बिहा, ख़बर न आहे मूंखे मसलो, ॿिए कंहिंखां पुछो वञे। वरी अॻिते सुम अबरदहा अलल कबद, पोइ पंहिंजे अंदर खे थधो कंदे फरमायो, थधो साह खयो, अंदर खे थधो कंदे फरमायो सुइल तो अम्मा ला अअलमु फ़क़ुल्तु ला अअलमु, मूंखां अहिड़ो मसइलो पुछियो वियो जेको मां न पियो ॼाणा, पोइ मूं चयो न मूंखे ख़बर कोन्हे, ला अअलमु। मूंखां सवाल पुछियो वियो अहिड़े इल्म जे बारे में जंहिंजो मूंखे इल्मु कोन हो, पोइ बि मूं चयो ला अअलमु, मूंखे ख़बर न आहे। पंहिंजो पाण खे तसली ॾिनो, थधो साह कयूं त मूं सुठो कमु कयो।
ऐं यकीनन सुठो कमु हुजे। ख़बर हुजे मसइले जी त माण्हू ॻाल्हि करे, ख़बर न हुजे त चुप रहे। चुप रहण में बहितरी आहे। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त माण्हू ग़लति मसइलो ॿुधाए छॾींदो आहे, त वरी हुनजी इस्लाह बि करणु घुरिजे त साईं मूं ग़लति मसइलो ॿुधायो। इन में ऐब जी ॻाल्हि कोन्हे, शर्म जी ॻाल्हि कोन्हे। इंसानु आहे, ग़लती इंसान खां ई थी थी। जेकॾहिं माण्हू ग़लती खे क़ाइम ऐं दाइम रखंदो त फितनो मचंदो। उनजी इस्लाह करे छॾींदो त पॉज़िटिव मैसेज वेंदो अॻिते त बाबा ग़लती अॻिले तस्लीम कई पंहिंजी। इन बारे में 2 असर तव्हांखे ॿुधायां। हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जन पाबंदी हई त अॼु खां पोइ केर बि माण्हू पंहिंजी न्याणी जो या पंहिंजी ज़ाल जो महर मुक़रर करे थो पियो 40 ओकनि खां वधीक न करे। 40 ओकिया बसि, उन खां वधीक मुक़ररु न करे। वधीक मुक़ररु कंदो मां वठी करे बैतुल माल में जमा करे छॾींदुसि। दुरूद शरीफ़ पढ़ो, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मुहम्मद। हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला ने पाबंदी हई त 40 ओकियनि खां वधीक महर मुक़ररु न कयो औरतुनि जो। 41 थियो, इहो 41 मां बैतुल माल में जमा कंदुसि। 42 कयो त 2 ओकिया मां बैतुल माल में जमा कंदुसि। 40 ओकिया बसि, वधीक न कयो। हिकिड़ी औरत इहो ॿुधो उथी बीह रही, वॾी कदावर, हदीस किताबनि में अचे थो, वॾी कदावर औरत उथी बीह रही। हुन चयो उमर तूं केरु थींदो इहो पाबंदी हणण वारो? अल्लाह तबारक व तआला कलाम मुक़द्दस में फरमायो आतईतुम इहदाहुन क़िंतारन फला तख़ुदु मिनहु शैआ। जेकॾहिं तव्हां मुड़ुस पंहिंजी घरवारनि खे सोन जो घर बि ॾेई छॾियो त हुन मां वापसि कुझु बि न वठो महर में। उमर तूं केरु थींदो 40 ओकिया मुक़ररु करण वारो? हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला ने फरमायो इमराअतुन असाबत व रजुलुन अख़्ता। औरत सही थी चए, मर्द खां ग़लती थी वई। इमराअतुन असाबत व रजुलुन अख़्ता, औरत सही थी चए ऐं मर्द खां ग़लती थी वई। अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला ने 22 मुरबा मील जो मालिक, बादशाह, ख़लीफ़ो ऐं ख़लीफ़ा राशिद, इल्म जो समुंड ॻाल्हि करे वेही रहियो। औरत उथी बीह करे चए थी साईं तव्हां ग़लति ॻाल्हि कई आहे। अलाह साईं फरमाए थो न घणो खां घणो बि तव्हां मुक़ररु करे सघो था पिया, उन मां ॾियो त वरी वापसि न वठो। तूं 40 ओकिया थो चई। तुमर जे लाइ ओॾी महिल फरमाए इमराअतुन असाबत व रजुलुन अख़्ता। औरत सही थी चए, मूंखां ग़लती थी वई। त ग़लती थी वञे मसइले ॿुधाइण में त तस्लीम करणु घुरिजे। इन में ऐब जी ॻाल्हि। ॿियो मसइलो अन मुहम्मद बिन इक़ाब बिन क़ुरज़ी रज़ी अल्लाह रहमहुल्लाह तआला क़ाल रजुलुन सअल रजुलुन अलियन अन मसअलतिन। मुहम्मद बिन काब कुर्ज़ी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो हिकिड़े माण्हू हज़रत अली खां अची मसइलो पुछियो। मसइलो पुछी फ़क़ाल फ़ीहा। हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु उन मसइले जे बारे में पंहिंजो नज़रियो ॿुधायो थी। मसइलो हीअं फ़क़ाल रजुल, जे मसइलो पुछियो उन चयो लईस कज़ालिक या अमीर अल मोमिनीन। साईं मसइलो ईअं कोन्हे, तव्हां ग़लति मसइलो ॿुधायो था। वलाकिन कज़ा व कज़ा, मसइलो हीअं आहे। वरी मसइलो हुन ॿुधायो। फ़क़ाल अलीयुन रज़ी अल्लाह तआला अन्हु असब्त व अख़्तअतु। तूं सच थो चईं, मूंखां ग़लती थी वई। असब्त व अख़्तअतु, तो सच चयो आहे, मूंखां ग़लती थी वई आहे। व फ़ौक़ कुल्लि ज़ी इल्मिन अलीम। वरी आयत पढ़ी व फ़ौक़ कुल्लि ज़ी इल्मिन अलीम। हर इल्म खां वधीक इल्म वारो मौजूदु आहे। ज़रूरी कोन्हे त सभ खां वधीक इल्म वारो अली आहे, अली खां वधीक बि इल्म वारा मौजूदु आहिनि। हज़रत अली इन आयत खां ॿुधाए पियो त हर इल्म खां वधीक इल्म ॼाण वारे खां वधीक इल्म वारो आहे। हज़रत अली उल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां ख़ता थी वई मसइले ॿुधाईंदे, ऐं हुन माण्हू तस्सीह कई हज़रत अली साईं तस्लीम कर, तूं सही थो फरमाई, मूंखां ग़लती थी। मसइले ख़बर हुजे
त माण्हू ॿुधाए, मसइलो ख़बर न हुजे त माण्हू चुप रहे, इन में बहितरी आहे। दीन जे इल्म खां असां नावाक़िफ़ हुजण जे बावजूदि कई माण्हू अहिड़ा आहिनि जिन खां पुछो अतयात अचेव थी त अतयात ॿुधाईंदा ई कोन, ईंदी कोन। कई माण्हू अहिड़ा आहिनि जिन खां दुआ कुनूत पुछो, दुआ कुनूत कोन ईंदी। कई माण्हू अहिड़ा आहिनि जिन खां कुल अल्लाह पुछो त कुल अल्लाह कोन थी अचे। इहो त मुशाहिदो आहे सोशल मीडिया ते ॾिसी चुका था, असांजे हुकुमराननि खे कुल अल्लाह कोन थी अचे ऐं हू दीन जे बारे में फ़ैसिला कंदा आहिनि। ऐं मसइलो हीअं हुजणु घुरिजे, मसइलो हीअं हुजणु घुरिजे। ऐं जिन माण्हुनि खे सुभाणे रबिल अज़ीम ऐं सुभाणे रबिल आला जी बि ख़बर न हूंदी त रुकू में छा पढ़िजे, सजदे में छा पढ़िजे, ऐं जिन माण्हुनि खे खोलियो त अची ॿुधाईंदा दीन जूं ॻाल्हियूं, अलाए किथां जूं किथां पिया अचनि ख़बर ई न आहे। ऐं टके बराबरि ज़रे बराबरि अलाह जो ख़ौफ़ न आहे हूंदो ॻाल्हि कंदे। नफ़तुल अरब में हिकिड़ो वाक़ियो लिखियलु आहे। हिकिड़ो माण्हू हो जेको मशहूरु हुयो त हिनखे दीन जो जेतिरो इल्मु आहे शायदि कंहिंखे हुजे, शायदि कंहिं माण्हू खे दीन जो इल्मु हुजे, एॾो हिनखे इल्मु आहे। पोइ हुनखां माण्हू अची ॻाल्हि पुछंदो, हो अची शुरू थिए, अबा क़ुर जी फलाणी आयत आहे न, इन जो मतिलबु हीअ अथई, ऐं वरी हदीस में नबी साईं हीअ फरमायो, ऐं साहबा किराम हिन जे बारे में हीअ फरमायो, ऐं हिन शइ जा हीअ फ़वाइद आहिनि, जेॾी महिल ॻाल्हि शुरू करे त अॻिलो हैरान थी वञे। हिकिड़े माण्हू सोचियो त वाक़ई में हिनखे इल्मु आहे या न। आम माण्हू जेके इल्मु ई न हूंदो उहो त चवंदो हाणे क़ुर में लिखियलु आहे, लेकिन न आहे ख़बर कहिड़ी, हदीस में आहे या न आहे हुनजी ख़बर कहिड़ी। हिकिड़े माण्हू सोचियो त मूं पंहिंजी तरफ़ां हिकिड़ो ई लफ़्ज़ ठाहियां थो पियो, मिसाल समसम, पंहिंजे तरफ़ां हिकिड़ो लफ़्ज़ ठाहियो ऐं पुछां त हिन जी फज़ीलत ॿुधा, हिन जी माना चवंदी फज़ीलत ॿुधा। उहो वियो हुन ॾे, हुनखे वञी पुछी, साईं मिसाल थो ॾियां, हुते लफ़्ज़ ॿियो आहे, हिते मां मिसाल जे तौरु ॿुधायां, समसम छा खे चइबो आहे। और जो समसम मिस्र जे अंदरि हिकिड़ो गाह थींदो आहे, उन गाह खे समसम चइबो आहे। क़ुर में फलाणे हंधि जेको गाह जो ज़िक्र आहे इहो गाह अथई। नबी साईं जन वॾी फज़ीलत ॿुधाई हिन गाह जे बारे में। इहो गाह जानवर खे खाराईंदो त थुलो मतारो थींदो, इंसान जेकॾहिं हुनखे ॿोड़े करे पाणी में हुनखे 2 ॾींहं रखी करे पोइ पीअंदो त वॾी ताक़त थींदी। इन जो काव ठाहे पीअंदो त हेॾो फ़ाइदो थींदो। हुनजो ख़ुदा जो वाज़े चुप कर, मूं पंहिंजे तरफ़ां लफ़्ज़ इहो ठाहियो आहे ऐं ठोकियो आहे, तूं वरी पोइ ॿुधाईंदो त क़ुर में बि लिखियलु आहे, हदीस में बि लिखियलु आहे, बसि शुरू थी वञे। अॼु ख़बर पई अथई माण्हू कूड़ो आहे। बग़ैर इल्म जे दीन जी ॻाल्हि न करणु घुरिजे, ख़ासि करे अलाह ते कूड़ ऐं नबी साईं ते कूड़ त न हणणु घुरिजे। जेको पंहिंजे तरफ़ां ठोकींदो उहो त पंहिंजो जहन्नम में ठिकाणो ठाहे छॾे। अलाह खां दुआ आहे अलाह असांखे दीन जी सम्झ नसीब फ़रमाए ऐं पोइ हुन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।